जी दादू इश्यूज़ में अवां खे भली का दादू इश्यूज़ में अवां खे हर ख़बर सां रखंदा आहियूं बाख़बर। त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं दादू प्रेस क्लब में, जिथे मुज़ाहिरीन आया आहिनि। ही मुबारक गोपांग कोट जा रहवासी आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त 2 महीना अॻु हिकु वॾेरे जे ओबाश नौजवान जी वन व्हीलिंग करण दौरान मोटरसाइकिल जे एक्सीडेंट में ज़ख़्मी ईंदड़ नंढड़ी आबिदा अॼु बि लाइलाज आहे। उनजे इलाज लाइ दर दर ठोकरूं पिणु खाधियूं आहिनि। उन्हनि जो इहो चवणु आहे त वॾेरो बासर हुजण जे करे वन व्हीलिंग कंदड़ उन नौजवान ते पुलिस बि FIR नथी करे। अचो त इन्हनि खां पुछूं था इन्हनि जो वधीक छा चवणु आहे। इहो आहे जो मुंहिंजो हक़ मूंखे न मिलंदो ऐं जवाबदारी है नबत बात मां पाण खे पेट्रोल ॾेई पंहिंजा बचा बि साड़ींदुमि। ख़ुदा जे वास्ते IG जाइजी SP मुंहिंजो ॿुधनि, हुननि ते FIR जे उहो माण्हू टिकटूं कटाई सऊदी वञण जे लाइ हाजी मीर हसन वारा तयारु आहिनि। ऐं मोहम्मद ख़ान बि पुलिस जो अहलकार आहे ऐं छाब ख़ान बि, इहे ॿई पुलिस जा अहलकार आहिनि। इन्हनि माण्हुनि जूं ज़ोर उन्हनि जा बचा टोटल मूंखे धमकियूं आहिनि। जाॾे चुरंदे ताॾे मार खाई ईंदे, जाॾे घणनि जो रायो आहे ख़ुदा जो रायो ॿिए पासे आहे। अॼु जेको मां पाण खे जलाईंदुसि पंहिंजे बचनि खे पुटनि खे सभिनीनि खे साड़ींदुमि, छाकाणि जो मुंहिंजो हक़ मूंखे नथो मिले। ऐं माण्हू जवाबदार ॿधिजनि कोन था। अञा बि मौत मार धमकियूं आहिनि मूंखे। राति बि मां आयुसि, हींअर बि मां वेठो आहियां। हिन महिल ताणी को बि सोझरो न थियो आहे, ॾीओ न ॿरियो आहे। त हाणे मां पाण ॾीओ थो ॿारियां। तव्हां ॾिसंदो कलाक खनि खां पोइ जझड़ थींदो। मां पंहिंजे बचनि खे बाहि ॾींदुसि, पाण खे बाहि ॾींदुसि। लगातार मुंहिंजी क़ौम वारा बि ख़ुशि थियनि, जवाबदार जेके आहिनि उहे बि ख़ुशि थियनि, अहलकार जेके आहिनि जिन्हनि जा मूं नाला वरिता आहिनि, मोहम्मद ख़ान ऐं साहिब ख़ान बि ख़ुशि थियनि। इहो कुतो मरी वियो, मां पाण खे पंहिंजे बचनि खे बाहि ॾींदुसि। ख़ुदा मथां गवाह आहे, मां पाण खे हाणे जलाईंदुसि। इहो मुंहिंजो चवणु आहे। हिन महिल ताईं न मुंहिंजो रिपोर्ट आहे, न दरख़्वास्त आहे, न AC आहे, न FIR आहे। थाणे ते साईं विया हुआसीं, जेको सो साहिबु कोन हो DSP साहिबु उते अवांदा बि थियासीं फ़ैसिले ते, मनी बि आयासीं, हर शइ। को बि मूंखे मौत मार उन्हनि जे बचनि मूंखे धमकियूं ॾिनियूं। अॼु बि मारींदासीं, सुभाणे बि मारींदासीं। असां फ़ैसिलो वठंदो ऐं ॾंढु वठंदो त असां गोलियूं हणंदासीं। उहो रईस काबिल ख़ान गोपांग आहे। उहो चए थो जेको तोखे खणे थो, जेके मूंखे खणनि था उन्हनि ते बि उन्हनि जो मारो मारा हिन खे न खणो फ़क़ीर खे। ऐं मां पिना खां मुंहिंजी घरवारी पिने खाए, को बि मुंहिंजो सोचरो कोन्हे। बचो मुंहिंजो इहो आहे, पुटु नंढड़ो। ॿियो ही छोकिरिया ॿिया या छोकिरिया ॿिया, इहो पुटु हलंदो थो वधे नंढड़ो। को बि मुंहिंजो ख़ैरु खाओ कोन्हे। जेके ख़ुदा करा मूंखे खणनि था उन्हनि खे धमकियूं आहिनि, उन्हनि खे छो था खणो। इहो मुंहिंजो चवणु आहे। जवाबदार ॿधा वञनि ऐं मूंखे ख़ौफ़ आहे वॾो इन्हनि माण्हुनि मां। इहो चवणु आहे मुंहिंजो बाबा। मां हाणे पाण खे साड़ींदुसि। छोकिरा ॿधिजे, जेको छोकिरी खे एक्सीडेंट किथे इम्तियाज़ खे ॿधो, मीर हसन खे ॿधो, असांजो फ़ैसिलो थी वियो। असांजी छोकिरी मां लिकाइजे, इलाज बि थी वियो। छोकिरी जो मदद ख़ुदा करणु केरु ॾेवे त मदद करे। जोही थाणे जी हद में पेश आयल वाक़े जो को बि दरमान न थी सघियो। वारिस हिते एहतजाज बणियल आहिनि। इन्हनि जो इहो चवणु आहे त जेकॾहिं असांखे इंसाफ़ न मिलियो, असीं हिते प्रेस क्लब अॻियां बाहि ॾेई पाण बचनि समेत साड़ींदासीं। नंढड़ी जे वालिद जो इहो चवणु हुयो त नंढड़ी खे ज़ख़्मी कंदड़ ओबाश छोकिरे खे जल्दी गिरफ़्तार करे ऐं नंढड़ी जे इलाज लाइ पिणु इंसानी हक़नि जे लाइ कमु कंदड़ तंज़ीमनि तोड़े ॿियनि इदारनि खे ऐं वसवारनि खे अपील आहे त नंढड़ी जे इलाज लाइ मदद बि कई वञे। ऐं उनजो इहो चवणु आहे त जल्द SSP दादू पिणु इन ॻाल्हि जो नोटिस वठे त जेको ओबाश नौजवान तरफ़ां हिन नंढड़ी खे ज़ख़्मी कयो वियो आहे उनजो जल्द नोटिस वठे। उन ओबाश ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे ऐं उनखे गिरफ़्तार करे पिणु असां सां इंसाफ़ कयो वञे। मंज़ूर चांडियो, दादू इश्यूज़ न्यूज़ दादू।